बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभई मुंहिंजी अखियुनि में जेके महबूब वेठा आहियो, जेके मूंखे ॾिसनि था, जिन खे आउं ॿुधायां थो, उन्हनि सभिनी ते सलामतियूं हुजनि। ख़ुदा खे ख़ुशि रखे। अत उकंदी आहियां तीं आतण तीं ॾेह, संधी जा साणे संधी जा साणे सा खे खथूरी भायां। हीअ जेका तुंहिंजे पेरनि में खे आहे, ऐं इहा ॾिसी मूंखे पंहिंजो वतन यादि आयो आहे। ए पही का सुख जी ख़बर ॾे, मुंहिंजे मारुनि जा हाल कहिड़ा हुआ। को नियापो तो आंदो आहे मारुनि खां। हाणे हीअ असां सां लतीफ़ ॻाल्हाए थो। मारवी आहे, क़ैद में आहे, कैदाणी आहे। हींअर तहज़ीब क़ैद में आहे, क़ौमूं क़ैद में आहिनि, हीअ ॼण सॼो समाज क़ैद में आहे। हीअ मारवी जो किरदारु, लतीफ़ पाण ॼण मारवी थी वियो आहे। हाणे उहो पही ॻोल्हे थो, उहो मुसाफ़िरनि खे ॻोल्हे थो, ऐं मुसाफ़िर ॼण हुन वटि आयो आहे मिलणु। हुन मुसाफ़िर खां हाल अहिवाल थो वठे त कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजे मारुनि जा। अतु कंदी आहियां, मूंखे ॾाढी सिक लॻी आहे उन्हनि जी। तीअं आतण तीअं ॾेह, उन्हनि खे बि सिक लॻी हूंदी, मुंहिंजे ॾेहाइनि खे, मुंहिंजे मारवड़नि खे। उते जी जेका मिटी आहे, उते जी जेका खे आहे, उहा हिन खथूरी खां बि मूंखे वधीक आहे, वधीक थी भायां। जो ॾेह ॾाॾाणिया आयो ॾिनमि तंहिं तानू। हीअ ॾाढी आसान शाइरी आहे। उनखे दिलि सां ॿुधंदासीं, ऐं पोइ उनखे ईअं पाण लतीफ़ जा किरदार थी वञो। छो त अॼु लतीफ़ जेकॾहिं आहे त उहो तव्हांजी सूरत में हुअणु खपे, ऐं हिननि अखरनि जी सूरत में ज़िंदा आहे लतीफ़। ऐं उनखे पंहिंजे समाज ते, पंहिंजी ज़िंदगी ते लागू करियो। जो ॾेह ॾाॾाणा आयो ॾिनमि तंहिं तानू, पाए वेह म पलंगे ॻिची असर गानो। मथां लख लतीफ़ चए खा म खज़ानो। सरचिन सील चवायो। असांखां अॻु में जेके माण्हू हलिया विया, उन्हनि जा रूह ज़िंदा आहिनि, उहे तव्हां में मौजूदु आहिनि, उहे इल्म जी सूरत में मौजूदु आहिनि। बाक़ी वधीक जो इल्मु, ग़ैब जो इल्मु अलाह खे आहे। हीअ अलाह जी जेका काइनात आहे केॾी वॾी आहे, ख़ुदा पाण थो ॼाणे। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। हीअ जेको आला आलम जो धणी आहे, उहे ई ॼाणे थो त अवल ऐं आख़िर जो जेको इल्मु आहे, या जेको हेॾो सारो फ़िलसफ़ो आहे, या हेॾियूं सारियूं काइनातूं आहिनि, उहे केॾियूं वॾियूं आहिनि। पर घटि में घटि असांखे एतिरी ॻाल्हि सम्झ में अचे थी त असांखे हीअ जेके क़दुरु ऐं मयार बचाइणु खपनि। असांखे पंहिंजो रूह बचाइणु खपे, असांखे पंहिंजी ज़िंदगी बचाइणु खपे। जीअं घटि में घटि असांखे केरु तानो न ॾिए। असांखे सील बचाइणो आहे, असांखे पंहिंजो सत बचाइणो आहे, सच बचाइणो आहे, पंहिंजी इज़तूं बचाइणियूं आहिनि, पंहिंजी लोई बचाइणी आहे, पंहिंजी लॼ बचाइणी आहे। इहो सॼो जेको इल्मु, इहो सॼो जेको आहे, उहो ज़िंदा इल्मु आहे। ऐं उहा सॼी अहिड़ी फ़िलासफ़ी आहे जेका असांखे हिन मायूसनि मां असांखे बचाए सघे थी। जो ॾेह ॾाॾाणिया आयो पहिरें ते पोयां, ॾाॾाणो ॾेह माना ॼण त अॻे बि का ख़ूबसूरत सोसाइटी हुई। फ़र्ज़ु करियो अॻे सुठियूं ॻाल्हियूं जेके सुठनि माण्हुनि जूं ॿुधूं था, त उन ज़माने में सुठो माहौल बि हो। रुगो 50, 60, 100 साल पोइ ते था वञूं त बि कहिड़ियूं ख़ूबसूरत असांखे ॻाल्हियूं मिलनि थियूं। अन बि हुआ, ईमान बि हुआ, माण्हू मोहबतूं बि कंदा हुआ, माण्हू इज़तूं बि कंदा हुआ। जेकॾहिं कंहिं माण्हू वटि वञिबो हो त उते ॼण त माण्हू खे थूणी मिली हूंदी हुई। पर हाणे जंहिं सूरत हाल में पहुता आहियूं, उते ॼण त रुॻो असांखे मायूसूं मिलनि थियूं। माण्हू खां बेज़ार थी वियो आहे। माण्हू खे मारे थो, माण्हू जो मारी थी वियो हलियो। त अॼु बि ॼण त हीअ मैसेज असांजे लाइ आहे त अॼु बि असां बची सघूं था। जो ॾाॾाणे ॾेह खां, माना असांजा जेके अबा ॾाॾा जेके हुआ, असांजा जेके मादी में गुज़री विया हलिया, माना जेकॾहिं को माण्हू उन शऊर ऐं इल्म खे खणी अची असांखे ॾिए थो, त माना उहा उन्हनि जे शऊर जी कंटिन्यूटी आहे, उन्हनि जो तसलसल आहे। त असां उहो जेको मैसेज आहे,
ऐं असां उन मैसेज खे ध्यान सां ॿुधूं त जो ॾे ॾाॾाणा आयो पहिरें तंहिं पोयां एतिराफ़ आहे ऐं उन इहो एज़ाज़ आहे त उन माण्हू खे असीं पहिरें था पऊं जेको माण्हू अॼु बि असांखे ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॾसे थो। सांग ही लतीफ़ त कोई उन माण्हू जे लाइ ॻाल्हि कई आहे जेको लतीफ़ खां अॻु जो आहे ऐं उहो तमामु वॾो माण्हू आहे जेको ॾाॾाणे ॾेह खां ख़बरूं खणी आयो आहे। फ़र्ज़ु करियो त क़ैद में जेकॾहिं मारवी आहे को उन ज़माने में को ॾाॾाणे ॾेह खां को ख़बर खणी आयो आहे ऐं इहा वरी असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में बि जेकॾहिं इन ॻाल्हि खे खणी वेंदासीं त इस्पतालुनि में या क़ैदनि में जेके क़ैदी आहिनि उन्हनि माण्हुनि वटि जॾहिं माण्हू मुलाक़ात ते वञे थो त केॾा ख़ुशि थियनि था। ऐं असीं चऊं था त हीअ जेकॾहिं असां अॼु बि गौर फ़िक्र कयो त इहे क़ैद बंदि इहे सभु ख़तमु थी वेंदा हलिया हीअ बीमारियूं ऐं इहे जेके बि ख़राबियूं आहिनि सभु ख़तमु थी वेंदियूं हलियूं। ऐं हीअ जेको चालू जेको सिस्टम आहे चालू सिस्टम ई हिकिड़ो अहिड़ो क़ैद आहे जंहिं इंसान खे तबाह करे छॾियो आहे। उन चालू सिस्टम जेको आहे उहो ईअं सम्झो त उहो क़ैद आहे जंहिंमें मारी बि फासी पई लतीफ़ उन में फासी पियो असीं बि उन में फासी पिया आहियूं। ऐं उन मंझां निकिरण जे लाइ हीउ इल्मु असांखे मिलियो आहे ऐं अचो त उन इल्मु मंझां फ़ाइदो वठूं। ऐं सांगा तूं सैद चए संधियूं चित चवां हिते तां न हुआ हर्फ़ लथे हे करे। हीउ जेको हिकिड़ो हर्फ़ हीउ जेको टिको लॻी वियो हलियो हीउ जो क़ैदी थी वियासीं हीउ जेको असीं खॼी आयासीं हाणे इहो असां त हिकिड़ो हर्फ़ अखर अचे असीं चवंदा आहियूं त हीउ हर्फ़ अची वियो हलियो माना दाग़ लॻी वियो हलियो टिको पइजी वियो हलियो। ऐं इहो टिको जेको आहे सो इहो जॾहिं असां सां लही वेंदो हलियो माना असीं जॾहिं आज़ादु थी वेंदासीं हलिया त उन खां पोइ हीअ जेके मयारूं आहिनि हीअ जेके ताना आहिनि ऐं इन्हनि मंझां बि असांजी जान छुटी वेंदी हली। पर पोइ बि अहिड़ी सूरताल थिए थी जो ॼण त को बि अहिड़ो माण्हू कोन थो लभे को बि अहिड़ो माण्हू कोन थो मिले जेको चङो बि हुजे ऐं चङियूं ॻाल्हियूं बि करे। ऐं इहे ॻाल्हियूं लतीफ़ जे साम्हूं बि आयूं आहिनि। अॼु बि असीं सम्झूं था त जंहिंखां बि पुछिजे थो उहो ईअं थो चवे त बाबा को बि चङो माण्हू कोन्हे को ऐं का बि चङी ॻाल्हि कोन्हे का ईअं न आहे। तमामु चङा माण्हू बि पिया आहिनि असीं उन्हनि खे ॻोल्हियूं कोन था उन्हनि माण्हुनि ते पहुचूं कोन था। ऐं जेकॾहिं को माण्हू चङो माण्हू आहे कुंड पासो वठी वेही रहियो आहे त हू को बि घर जे कुंड में नथो बची सघे। असां जेकॾहिं अंदरि पंहिंजे घर में वेही रहियासीं ऐं अंदरां जेकॾहिं असां कड़ो ॾेई छॾियो ऐं रड़ियूं कंदा रहियासीं त असांखे केरु बि बचाए कोन सघंदो। हींअर असांजी सूरत हाल इहा आहे ॼण असीं अंदरां जेको आहे सो दर बंदि करे असीं वेही रहियासीं। जेकॾहिं असां वटि इल्मु आहे असां वटि इरफ़ान आहे असां वटि शऊर आहे त असांखे उन मींहं जे पहिरीं फुड़ी वांगुरु असांखे वसिणो पवंदो ऐं असांखे निकिरणो पवंदो ऐं उन लतीफ़ जे अवाम खे उन लतीफ़ जे मारू खे उन मारवी खे आज़ादु करिणो पवंदो ऐं उहो इल्मु उन्हनि खे ॾियणो पवंदो। तॾहिं असीं हिन ज़िंदगी जे क़ैद मंझां आज़ादु थी सघंदासीं। ऐं उहो जो ॾाॾाणो ॾेह उहा जन्नत जेका असांखे खसिजी वई ऐं इन्हनि ज़ालिम हाकमनि खसी या ज़ालिम तबिके खसी या कंहिं बि खसी उहे सभु माण्हू आहिनि। उन सभिनी माण्हुनि खे हिकिड़े ॾाके ते शऊल अचणु खपे त असीं हिन सिस्टम में नथा बची सघूं। न वॾो माण्हू बची सघे थो न नंढो माण्हू बची सघे थो। वॾो नंढे जो फ़र्क़ु ई ख़तमु करिणो आहे। असां सभिनी माण्हुनि खे बराबरि थियणो आहे। ऐं जॾहिं असीं हिक ॿिए खे बराबरि न सम्झंदासीं हिक ॿिए खे भाउ न सम्झंदासीं तेसिताईं असीं हिन सोसाइटी खे न बचाए सघंदासीं। न को एर न भेर न को उठी आहे माना तव्हां अंदाज़ो करियो त अहिड़ी सूरत हाल जंहिंजो अॼु असीं ज़िक्र था कयूं। अॼु असीं माना को अहिड़ो माण्हू आहे कोन अहिड़ो को ओठी कोन्हे अहिड़ो को ॻोठी कोन्हे जेको अहिड़ी का ख़बर आणे अहिड़ी का ॻाल्हि ॿुधाए जो असांखे को छंडो लॻे असांजे हा खे। न को एर न भेर न को ओठी आयो मूं वटि आयो को न को भरिया भरे पेर। अहिड़ा पेर भरे अचे जेके भरिया तरिया हुजनि जंहिंमें उमेदु हुजे जंहिंमें ख़ुशी हुजे जंहिं मंझि किताब तूं केरु ॾींदुमि ॾेहायनि जूं। उहे मुंहिंजा जेके ॾेहाई आहिनि हिकिड़ो मयार हिकिड़ो लतीफ़ हिकिड़ो मयार ठाहे थो माना ऐं जिन ॾेहायनि खां मुंहिंजा ॾेही मुंहिंजा अबाणा मुंहिंजा ॻोठाणा जिन खां आउं परे आहियां ऐं जेके ख़ुशि आहिनि या ख़बर न आहे त मूंखां पोइ उन्हनि जो कहिड़ो हशर थियो पर उन्हनि जो हाल अहवाल जे इंतज़ार में आहे त उहे माण्हू अचनि मूंखे हाल अहवाल ॾियनि उहे किताबतूं उहे ख़बरूं उहे ख़त मूंखे आणे ॾियनि केरु ॾींदुमि ॾेहायनि जूं ख़बरूं। न ख़बर न ख्वाब न को ओठी आहे न को ख़बर न ख्वाब का ख़बर ई कान थी मिले त माण्हुनि जो हाल कहिड़ो थियो माण्हुनि जो हाल कहिड़ो थियो। फ़र्ज़ु करे त इहा ॻाल्हि लतीफ़ असां खां पुछे थो
असां सां मुखातिबु आहे त छा अहिड़ो को बि ॻोठी ओठी कोन्हे जेको असांखे ख़बर ॾिए, असांखे ॿुधाए त हुते जी हित अची ॾिनो कंहिं न जवाबु, त हुते जो हित अची ॾिनो कंहिं न जवाबु, हमीरनि हिसाब कुह ॼाण कीअं थियो। हीअ जेके हमीरनि जा जेके हिसाब आहिनि, हीअ जेके हाकिमनि जा जेके हिसाब आहिनि, ऐं उहे असांखे कीअं थी विया हलिया, असीं कीअं क़ैदी थी वियासीं हलिया, माना हीउ सबबु मालूम करणु थो चाहे त असांखे सबबु ॿुधायो, कहिड़ा सबबु आहिनि जो असीं खॼी आयासीं ऐं हींअर ही जेके असीं महकूम थी वियासीं, असीं ग़ुलाम थी वियासीं। ऐं इन जो जेको रिसालो आहे शाह साईं जो, हीअ जेके उनजा बैत आहिनि, उहे ॼण अंदरि हिकिड़ी काइनात आहे, उन में हिकिड़ियूं कहाणियूं आहिनि, उन में हिकिड़ो इहो हिसो त ॼण त ओठी कोन हो, उनजे इंतज़ार में लतीफ़ बि हो, मारी बि उनजे इंतज़ार में हुई त माज़ी मंझां के माण्हू अहिड़ा बचा हुजनि जेके अॼु बि ज़िंदा हुजनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं असांखे मिलनि। ऐं वरी हाणे उहा ॻाल्हि थो करे जंहिंमें ईअं लॻे थो त ॼण उहे अची विया आहिनि, उतां उथी आयो ख़बर इहे खरी, उतां उथी आयो ख़बर इहे खरी, विसार जम वर खे पजम मुंद मरी, वींदे उत वरी को ॾींहुं आहीं कोट में। केॾी वॾी बिशारत आहे, केॾो वॾो ॾढ आहे, केॾो वॾो लतीफ़ साईं असांखे आथत थो ॾिए, ऐं मारवी खे एॾी वॾी आथत थी अचे। हाणे कहाणी जे हवाले सां ॾिसूं था त उमिरि जे कोट में या उमिरि जे क़ैद में को बि ओठी कोन आयो हो, को बि ॻोठी कोन आयो हो, ऐं कंहिंखे बि इहा इजाज़त कोन हुई त उहो वञे मारवी सां मिले ऐं मारवी खे वञी ख़बरूं ॾिए। त हीअ जेका लतीफ़ साईं ईअं ॻाल्हि पहिरीं त इहा ॻाल्हि थिए कंहिं ॼण ओठी ॻोठी कोन थिया आहियो, हीअ जेके ॾेहाई जेके हिन वटि को ॾींहुं आईं कोट में, हेॾी वॾी बिशारत, लोई हॾ मां लाहे, माना असमत बचाइणी आहे। ऐं हिननि जा लफ़्ज़ी मानाऊं लफ़्ज़ी जेके तर्जुमनि जी ज़रूरत न आहे। लोई हॾ मलाए माना त इज़त कंहिं बि सूरत में कोन्हे ॾियणी, ऐं इहो अहिड़ो मुस्तक़िल क़दुरु आहे जेको असांखे बचाइणो आहे। ख़ुदा बि चवे थो त पंहिंजूं असमतूं बचायो, पंहिंजी इज़त बचायो, पंहिंजूं लॼूं बचायो। ऐं लतीफ़ ऐं उहे जेके साहेड़ियूं, उहो जेको आहे खियातो, उहो बि जेको आहे मारवी खे कहिड़ी सलाह थो ॾिए त लोई हॾ में लाहे, कामिण आहे जे कुर जी आॾ वॾाई आहे, हित म पाड़िज हेकड़ो पावर जो पसाह, सती सील निबाह मलीद वेंदी मारवी। माना हीअ जेके असीं हिते साह था खणूं हिन चालू समाज में, हिन क़ैद में, इहे हिते जा आहिनि ई कोन, इहे जबरी ऐं मजबूरी तौर ते असीं इहे साह था खणूं। इहे साह त कंहिं आज़ादु ऐं ख़ुशहाल ऐं माहौल में खणबा जिते असीं माण्हुनि सां गॾु हुजूं, जिते असीं भाइरनि सां गॾु हुजूं उते। पर असां जेकॾहिं इन माण्हुनि खां, उन भाइरनि खां ऐं उन ज़िंदगी खां जेकॾहिं अलॻि थी वियासीं हलिया, त पोइ असांजी ज़िंदगी जेका आहे असां अॼु खां वधीक जेका अजेरण थी वेंदी हली, ॾाढी तकलीफ़दार थी वेंदी हली। ओठी ॻोठी आणी, ओठी ॻोठी आणीअ को हुते जो हिते हेर। हाणे ॾिसो त जेको ओठी आयो आहे, ओठार जेको आयो आहे, वरी उनखे चए थी त को ॻोठ जो आण, माना अञा बि वेझो आण जेको मूंखे ॻोठ जूं ख़बरूं ॾे। को हुते जो हित हेर, माना हिते ऐं हेर हाणे जो हिणे, माना इहा ईअं सम्झो त हीअ कीअं हिकिड़ो तसलसल ज़िंदगी जो शुरू थो थिए त किना जे कोटनि जा। हाणे हीअ ॾिसो त बादशाह जे महल में आहे, उन बादशाह जे महल में बि उनखे चवे थी त हीअ जेके कोट जा जेके किना जेके आहिनि, हीअ जेके रस्ता, हीअ जेके राहूं ऐं हीअ जेके रिवायतूं जेके आहिनि, इहे जेके थियनि सुराह सेर, माना उहे जेके तरीक़ा, उहे जेके रस्ता जेके आहिनि उहे ख़ुशबूदार थियनि। चई आव त अखियूं उघां, हीअ वरी निमाणाई ॾिसो त उहो जेको ओठी आहे, जेको उतां आयो आहे, माण्हुनि खां आयो आहे ऐं ख़ूबसूरत ख़बर खणी आयो आहे, त उन जा हू पेर छुए थी त आव त अखियूं उघां जे पार ॾिनई पेर, माना उन्हनि पेरनि खे अखियुनि सां जेका उघे थी त हू जेका असुलु जेका हक़ीक़त आहे, हू जेको अखर, हू जेको इल्मु जेको खणी आयो आहे ओठी ऐं ॻोठी जेको आहे, उहो केॾो सघारो हूंदो। हीअ ताज़ीम ॾिसो, हीअ माना हिकिड़ो क़ैदी
ऐं इहा अॼु असीं ईअं फ़र्ज़ु करे जेकॾहिं कैदी आहियूं त असांखे उहे जेकॾहिं हीअ जेके सुठा जेके आलिम आहिनि या सुठो जेको इल्मु आहे ऐं असांखे उन जे जेके मिटी जेका उनजी आहे पेरनि जी उहा असांखे जेका अखियुनि ते लाइणु खपे। लतीफ़ चए लिलाह लॻ लतीफ़ चए लाइ म तूं अवेर, देरि न कर अलाह जे वास्ते, वास्तो ख़ुदा जो, माना हीउ ख़ुदा सां मुखातिब न आहे, हीउ उन माण्हू सां मुखातिब आहे जेको आलिम आहे, जेको ॾाहो आहे, जेको ख़बर ॾिए थो, जेको सील ऐं सत जी ख़बर ॾिए थो, जेको ज़िंदगी जी ख़बर ॾिए थो, जेको आज़ादी जी ख़बर ॾिए थो, जेको हीउ जेको कोर्ट खे टोड़ण जूं जेको ख़बरूं ॾिए थो, जेहा जे तेहा मूं मारू मञिया ऐं अलाह ओठी आणीअ जे नियापा नीन। हाणे हू पहिरीं नियापा हुन वरिता पे, हुन चाहियो थिए त को ओठी अचे मूंखे नियापा ॾे। ऐं उन्हनि ओठियुनि खां छाजे लाइ हुन नियापा ते चाहिया, कहिड़ियूं ख़बरूं थिए चाहियूं, उन मां हुनजो मक़सदु छा हो त आओ त अखियूं घुमा जे पावर ॾिनई पेर लिला लॻ लतीफ़ चए लाइ म तूं अवेर, कोठे घारे केरु महले मुंहिंजे मुंहियो। हीउ जेको कोठियुनि में हीउ जेको क़ैदनि में जेको असीं जेको गुज़ारिया पिए जेके ॾींहं ऐं इन महलनि में मुंहिंजो हियां थो मुंहिंजे, माना इन मां अंदाज़ो लॻायो त माना महल हिते हर को माण्हू जेको आहे सो उहो उनजी ख़ुशी जो मयार इहो आहे त उन वटि महल हुजे, उन वटि जेको आहे सो पजेरो गाॾी हुजे, उन वटि दौलतूं हुजनि, इहे सभु शयूं अची वियूं। उन खां पोइ बि ॾिसो कंहिंजे नाले वठण जी ज़रूरत कोन्हे का, असांजे माज़ी में जेके हाकिम हुआ उन्हनि हाकिमनि जो कहिड़ो हाल थियो ऐं उहे कीअं आया ऐं कीअं हलिया विया हलिया, ऐं अॼु जेके हाकिम आया आहिनि उन्हनि खे बि उन्हनि खां सबक़ु वठणु खपे। अॼु बि जेकॾहिं उन्हनि ओड़ियूं ग़लतियूं कयूं जेके अॻियनि हाकिमनि कयूं उहे कीअं हलिया विया, ऐं जेकॾहिं अॼु बि असांजा जेके हाकिम आहिनि ऐं उन्हनि ग़लतियुनि मंझां सिखनि था ऐं उहे ग़लतियूं नथा कनि जेके अॻियनि हाकिमनि कयूं, ऐं जेके चङा कम हुननि खे करणु खपंदा हुआ उन्हनि कोन कया, ऐं हीअ जेकॾहिं अॼु उहे चङा कम करे था विझनि त उहो इनकलाब उन्हनि माण्हुनि जे ईअं सम्झो त झोली में झुलंदो, पर हीउ मकाफ़ाती अमल आहे। जेकॾहिं अॼु बि असां उन सच जो सफ़र न कयो, अॼु बि असां एतिराफ़ न कयो, अॼु बि उन ॾोहनि जो एतिराफ़ न कयो, पंहिंजो पाण खे तब्दील न कयो, त ख़ुदा जो जेको ख़ुदा जी जेका लठ आहे उनखां केरु बि बची कोन सघंदो, उहे साॻा ई नतीजा निकिरंदा। कल्ह जेके ख़ुदा जा कानून हुआ उन ते माण्हू जीअं हलिया उन्हनि जा जेके नतीजा निकिरणा हुआ से निकिता। अॼु बि जेके ख़ुदा जा कानून आहिनि माना हर अमल जो जेको रद अमल आहे, हीअ असां आम तौर ते पढ़ियो आहे त एवरी एक्शन हैज़ रिएक्शन इक्वल एंड अपोज़िट, हर अमल खे रद अमल आहे उहो उनजे मुखालिफ़ रुख़ में आहे ऐं उहो ओतिरी तेज़ी ऐं सघ सां थिए थो। जेकॾहिं असां चङा कमु कया, जेकॾहिं असां सुठा कमु कया ऐं तइमीरी कमु कया, उहे लिकंदा कोन। बाक़ी असां ॻाल्हियूं हिकिड़ियूं कयूं था ऐं अमल उनजे उबतड़ कयूं था त इहे ॻाल्हियूं लिकंदियूं कोन। कल्ह जिन माण्हुनि हीअ पैगम्बर जहिड़ियूं ॻाल्हियूं जिन कल्ह माण्हुनि कयूं, जिन बादशाहनि कयूं ऐं अमल में बिल्कुलु उनजे उबतड़ निकिता, उनजा नतीजा पोइ उन्हनि माण्हुनि खे लिकण जूं जायूं कोन मिलियूं ऐं उहे माण्हू अॼु बि किथे गुम आहिनि, उनजी का ख़बर कान थी पवे। ऐं जेकॾहिं अॼु बि असां साॻियूं ग़लतियूं कयूं ऐं असीं सम्झूं था असीं अलाह खां बची वेंदासीं, अलाह जी लठ खां बची वेंदासीं, ऐं अवाम जी जेका हीअ हेॾी वॾी जेका सघ आहे ऐं उनखे जॾहिं शऊर मिली पियो, उनखे जॾहिं अखियूं मिली पियूं, उनखे जॾहिं लतीफ़ मिली वियो हलियो, उनखे जॾहिं क़ुर मिली वियो हलियो, त पोइ उहे अहिड़नि हाकिमनि खे कोन चूंडींदा जेके हाकिम पार्लियामान में वञी इन्हनि माण्हुनि खे विसारे था छॾीनि, उन्हनि माण्हुनि जे ॾुखनि दर्दनि खे विसारे था छॾीनि। ऐं पोइ उहे अहिड़ा हाकिम हूंदा जिन हाकिमनि जे लाइ लतीफ़ इहा ॻाल्हि चई वियो हलियो त मारू पाण अमुल मलीरोन मरकणो, ऐं इहे उहे मारू जेके हूंदा उहे अमुल हूंदा। ऐं तंहिंजे करे इहे सभु निशानियूं, हीअ सभु इल्मु असां सभिनी जे लाइ आहे। असां माण्हुनि खे घुरिजे त इहो जेको इल्मु आहे ऐं उन इल्म खे हथां वञायूं न, ऐं हीअ जेका ज़िंदगी जी घड़ी घड़ी जेका आहे, हिकु हिकु पल जेको असांखे मिलियो आहे उहो ॾाढो क़ीमती आहे, ऐं उन हिकिड़े हिकिड़े पल पल खे असीं सजायो करियूं। ऐं हेॾी ख़ूबसूरत शाइरी लतीफ़ साईं जी। हाणे हीअ मारवी नियापा थी उमाणे, हीअ क़ैद मंझां पंहिंजे माण्हुनि जा नियापा थी उमाणे, ऐं उन्हनि जे लाइ वरी उहे जेके ख़ूबसूरत जेके सुठा ऐं सगारा जेके इनकलाबी आहिनि, ओठी आहिनि, उन्हनि जी चूंड थो करे लतीफ़ त अलाह ओठी आणीअ जे नियापा नीन आऊं उन्ही जी आहियां।
उन्हनि खे छा वञी चओ? माण्हुनि खे चइजो त मूं ते इल्ज़ाम न हणो, मूंखे ताना न ॾियो, ऐं उमिरि जी न आहियां, मूं का कंप्रोमाइज़ कोन कई आहे, मूं का मफ़ाहमत कोन कई आहे, ऐं तव्हांजी आहियां, मूं को बि जेको आहे खेण ऐं खाज कोन खाधो आहे, मूं ही ज़रफ़त बख़मल ऐं बाफ़्ता ऐं पट कोन पहिरिया आहिनि। उहा साॻी लोई आहे ऐं उहा साॻी गुत आहे, साॻी चोटी आहे। मारवड़ी दांह ॾिसो, मारवी दांह थी करे थी तव्हां मूं ते वेसाह कोन कयो। मारवड़ी रोई थर निया पचाया, आंजो गुतो जे ॾींहुं मींढे वर सोई। रोई थी पवे, लतीफ़ रोई थो पवे। असां हिननि माण्हुनि जो हे जेके ख़ूबसूरत जेके हेॾी सारा नियापा जेके आहिनि असांजे लाइ आहिनि अॼु। ऐं अॼु उहे चवनि था त असां का मफ़ाहमत कान कई, मारी बि का मफ़ाहमत कान कई, ऐं असांखे बि जेको आहे का कंप्रोमाइज़ न करणु खपे। ही मतां खां ई खिचणी हाकी माणे हंधा, रधी हूंदा ऐं रत में मारे मिसकीना। हाणे उहा साॻी ॻाल्हि जेका लतीफ़ केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे मारवी जे हवाले सां, त आंजो गुतो जे ॾींहुं मींढे वर सोई। हीअ जेको तव्हां मुंहिंजी जेका चोटी कई आहे, हीअ जेको मुंहिंजो मींढो आहे उनजो जेको वर आहे उहो बि साॻियो आहे। लाथम न धोई साण सरची सूमरे, मूं सूमरे सां को सरचा न कयो आहे। माना हाकमनि सां को बि कंप्रोमाइज़ न थींदो, न को कयो आहे। ऐं आउं तेसिताणी उन हाल में हूंदुसि जेसिताणी आउं आज़ादु न थी थियां। ऐं इहा साॻी ॻाल्हि छा अॼु असां पंहिंजी ज़िंदगी में वरजायूं। ऐं जेकॾहिं असां अॼु रुॻो इहो जेको इस्तेकाम ऐं हीउ जेको वचन आहे या हीउ जेको हेॾो इरादो आहे, रुॻो इरादे करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असांखे इहा पक थी वञे त हीउ जेको असां इरादो करे विझूं ऐं सुभाणे इन जा नतीजा केॾा सघारा निकिरंदा, त आउं सम्झां थो पोइ हीअ जेके मौत आहिनि या जेके ख़तरा आहिनि इहे असांखे खिली ख़ुशी सां खणणा पवंदा। पोइ मौत त नंढड़ी शइ थी थो वञे। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनरा, सूर्य ते चढ़ियो बीठो आहे, खिले थो बीठो। हीअ असांजे ज़िंदगी जे साम्हूं हीअ कीअं जेको आहे सो सघारा ऐं जेके बहादुर जेके ससु जहिड़ा किरदार हुआ, उहो मौत जे उन्हनि जब ॾाढ़ी में वञी हथु विधो, उन मौत खे ॻोल्हींदे वरिता, मौत खे ललकारींदे वरिता। मौत बेमाना थी थो वञे। उते ॼण हा उते हीअ जेका ज़िंदगी आहे उनजी का माना नथी रहे, ऐं उहो उते मौत शानाइतो थो थिए। जेकॾहिं असां उहो शानाइतो मौत जो जेकॾहिं इंतज़ार में आहियूं त पोइ जॾहिं बि अची वञे उनखे खिली खणिजे ऐं उहो ख़ुशी सां उनखे क़बूलु कजे। ऐं आउं सम्झां थो त हीअ जेको सूर्य मथे सेण कहिड़े लेखे सनरा, हीअ सूर्य ते बीठो आहे, खिले थो पियो। जो लॻा नेण त सूर्याई सेज थी, हू कंहिंसां अखियूं मिलाए बीठो आहे। हू जंहिंजे लाइ सूर्य ते चढ़ियो आहे उनखे हू ख़ुशि थो ॾिसे। माना हू जे नसल खे छॾियो थो वञे, उन नसिल तां उहो मलाल खणियो थो वञे, उनजे लाइ हू क़ुर्बानी ॾिए थो। हू ॾिसे थो त आउं जेकॾहिं फाही थो खावां, ऐं जेकॾहिं मरी थो वञा त हीउ जेको मुंहिंजो जेको नसिल आहे, मुंहिंजो जेको महबूब आहे, उहो आज़ादु थी वियो हलियो। माना उन नसिल जे आज़ादी जे लाइ जेका असां जंग विड़ूं था, असां जेके फांसियूं खाईंदासीं, उहे असांजे लाइ सेज थी वेंदियूं हलियूं। उहा सेज थी वेंदी हली। ऐं हीअ तव्हां अंदाज़ो करियो त हीअ जेके नियापा लतीफ़ साईं हीअ नियापा थो उमाणे, अलाह उथी आणीअ जे नियापा नीन, ऐं उन जी आहियां तोरे मूं न मञी। मूंखे मञो या न मञो, माना इहा बि ॻाल्हि न आहे त असां हीअ जेको आहे आउं हिते हेॾी वॾी जंग करे वेठो आहियां, या मारवी हेॾी वॾी जंग करे वेठी हुई, उमिरि खे खुतो जवाबु ॾियो वेठी हुई, ऐं उहो पोइ भले तव्हां रुॻो तव्हां ख़ुशि हुजो। मूंखे मञो या न मञो मुंहिंजी ॻाल्हि, मारू मस मञीन तीअं मस मुंहिंजे हथ में काग़ज़ खे आणीन। माना ऐं उन्हनि खे नियापा लिखी ॾियां, उन्हनि खे चिठियूं लिखी ॾियां, उन्हनि खे वञी ॿुधायो त मुंहिंजो हाल छा आहे। उन्हनि खे आउं ॿुधायां त जेको आहे हीअ जेल जेके आहिनि उन में कहिड़ो हशर थिए थो, हीअ जेको ग़ुलामी आहे उन में माण्हुनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी, उहो उन्हनि माण्हुनि खे लिख पचे थी मस मुंहिंजे हथ में। माना हू लिखण जे लाइ उहे जेके क़ैदी अॼु बि मथे तन तराड़, हीउ अंदाज़ो करियो त केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थो करे त बंदी ॿिया करार असां लोचूं लोह में। हीउ जेको ज़िंदगी जो जेको क़ैद आहे उन में हिकिड़ा माण्हू तमामु आराम सां सुता पिया आहिनि, पर ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जेके सभु कुझु ज़िंदगी जा सुख मिलिया आहिनि, पोइ बि हू तकलीफ़ुनि में आहिनि। मस मुंहिंजे हथ में काग़ज़ खे आणीन,
लुड़क न लिखण ॾीन किरियो पून कलम ते। कागज़ लिखां कीअं जीअं अमर हणियो अधु करे। हिक जा बंदे मन में ॿी जा करे अलाह, माना ख़त नथो लिखिजे, चिठी नथी लिखिजे, जेको अमर आहे जेको उहो हणियो अधु थो करे। माना हिकिड़ियूं चिठियूं लिखिजनि थियूं, ॿियूं फाड़जनि थियूं। माना अहिड़ो माहौल ठही वियो आहे, माना अहिड़ी सूरत हाल थी वई आहे जो असां उनजो पूरा न करे सघियासीं ऐं असां खां अहिड़ियूं ग़लतियूं थियूं के माज़ी में जा आहियूं, के हाल में असां खां थियूं, ॼण त उहो असांजे ॻिची में पइजी वियूं हलियूं। उहा ॼण त असांजी ॼण त हिकिड़ी तक़दीर थी वई हली, उहो ॼण त असांजो भाॻ थी वियो हलियो, उहो ॼण असांजो हिसो थी वियो हलियो। माना अहिड़ियूं बंदिशूं अहिड़ियूं झलूं आहिनि जो ॼण त असां उहे असुल जेके हक़ीक़तूं जेके आहिनि उहे बि असीं नथा ॿुधाए सघूं, उहे असीं ख़त बि नथा लिखी सघूं। वाॻियूं जे विसाल सी तनी चाड़ीअ चीअं, हीउ जिन मां असांखे विसाल सां वाॻिजणो हो, असांखे महबूबनि सां गॾु हुअणो हो, असांखे पंवारनि सां गॾु हुअणो हो, हिन असांखे माण्हुनि सां गॾु हुअणो हो, असांखे जन्नतूं हेसिताणी त असां खे जेको इल्मु ऐं जेको अकुलु मिलियो, जेके रिआयतूं मिलियूं त असांखे ॼण त गॾु हुअणु खपंदो। अलॻि कीअं थी वियासीं? हिकिड़ा जेके आहिनि उहे ॻोठनि में आहिनि, उहे उते ज़िंदगी जेका असां अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारीनि था, उते उहे ॾुखनि में गुज़ारीनि था ऐं ॿिया क़ैदनि में गुज़ारीनि था। माना इहो ॼण त असांजे भाॻ में इहा शइ अची वई हली। वाॻियूं जे विसाल सी तनी चाढ़ीअ चीं, माना उन्हनि खे चीं ते चाढ़े थो उनखे। माना ॼण त जॾहिं माण्हू खे चीं ते चाढ़िबो आहे, दम जॾहिं माण्हू मरण वारो, हाणे ऑपरेशन थिए थो, अॻे माण्हुनि खे खॾु खणी उन में पूरींदा हुआ, पोइ जेकॾहिं उहो बची वियो हलियो त उनखे जल्दी कढी वठंदा हुआ, को मुक़ररु टाइम हो। इहो हक़ी माण्हू हिकिड़ो ॾस हो, हिकिड़ो इलाजु हो, दम ते माण्हू खे चाढ़ींदा हुआ। पोइ उहो का चंद घड़ियूं हूंदियूं हुयूं। माना असांजी जेका कंडीशन आहे उहा ॼण ऑपरेशन वारी सूरत में अची वियासीं। माना उहे ॼण त चीअं ते चढ़ी विया, रुआं रातो ॾींहुं उनजे वाईअ में वर घणा। माना हाणे असांजी सूरत हाल अहिड़ी थी, अहिड़ा मुंझी पियासीं ऐं अहिड़ियूं हालतूं अची वियूं हलियूं जो हाणे मारी थी चए त रुआं रातो ॾींहुं। माना न को उथी थो अचे, न हितां अहिड़ो को अचे थो, न हितां असीं चिठियूं लिखी था सघूं, उन्हनि खे असीं पंहिंजो को मैसेज पहुचाए था सघूं। माना हाणे सूरत हाल इहा अची थी आहे त रुआं रातो ॾींहुं। छो? उनजे वाईअ में वर घणा। उनजी जेका ॻाल्हि आहे, अलाए केतिरा उन में वर आहिनि ऐं केतिरा उन में जेको आहे सो चकर आहिनि ऐं केतिरो उन में मुंझारो आहे, ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। तिन वयनि वेड़ी चन खे रोए न रातो ॾींहुं। काल पंवारनि लॾियो मूंखे चाढ़े चीं, आऊं जीअंदी कीअं जो उन थर वञी थाणा कया। थाजा थर भर झल पिपूं पावर वट में। हीअ वरी उहो ॾस पता थी ॾिए त मुंहिंजा मारू किथे आहिनि। थाजा ही सभई हिकिड़ा अहिड़ा मैसेज आहिनि, ॼण त हिकिड़ा अहिड़ा ॾस पता आहिनि जेके आम तौर ते ॾिजनि त ॼण त उन में राज़दारी न रहे, उन में ॼण उहे ॻाल्हियूं जेकॾहिं खुली पवनि त उहा तहरीक, उहो जेको सफ़रु आहे ऐं माना उहो अधूरो थी वञे हलियो। ऐं जेकॾहिं को विच वारो जेको आहे ओठी या जेको ख्यांतो जेको आहे उहो जेकॾहिं झलिजी पवे त सॼी जेका उनजो सफ़रु आहे या जेका सॼी उनजी जेका तहरीक आहे उहा तबाह थी वञे। त उन में हू हिकिड़ियूं निशानियूं, उन में हिकिड़ियूं ॻुझारतनि में लतीफ़ ॻाल्हाए थो, असां सां बि ॻाल्हाए थो त थाजा थर भर झल पिपूं पावर वट में सही सारियमि सूमरा अचे आब उछल तन सांभियनि विधमि सल ॾिठे जनी ॾींहं थिया नकी ॾौरा ॾेह में न सरतियूं न सीर। ही जेका सिट आहे उनजी कीअं तशरीह करियूं? माना ॼण त उहो जेको आम जेको हो संघार को जेको कल्चर हूंदो हो, उहो जॾहिं झंग हूंदा उन में जेके ॾौरा ऐं जेके पुसियूं हूंदियूं हुयूं, जेको ॾुथ हूंदो हो, माना उहो बि ॼण असांजो न रहियो, उहो बि ॼण असांखां खसिजी वियो हलियो। नकी ॾौरा ॾेह में, माना इन में ईअं सम्झो त उहो जेको रबूबियत, उहो जेको रज़ाक़त जा जेके सोर्स जेके हुआ
पालणहारी जा जेके वसीला जेके हुआ, जेके ख़ुदा साईं असांखे मुफ़्त में ॾिना हुआ, उहे बि क़ैदी थी विया हलिया, उहे बि असांखां फुरिजी विया हलिया, उहे बि असांजा न आहिनि। माना हाणे असीं अन्न अटो बि असांखां महांगो थी वियो हलियो। माना जेके कयूं बि असां था, पर असांजा न आहिनि। न की ॾौरा ॾेह में न सरतियूं न सीर, न उहे सरतियूं आहिनि, न उहा सघ आहे, न उहा सीर आहे। इहा हिकिड़ी मयार आहे हिकिड़ी। ऐं आउं सम्झां थो इहा जेका लतीफ़ जी जेका मयार आहे, इन मथां असांखे आज़ादु थियणो आहे। कोटे कुठी आहियां ॿियो ज़ोरावर ज़ंजीर, कोटे कुठी आहियां ॿियो ज़ोरावर ज़ंजीर, मारू सारियो मीर वेठी ॻोढ़ा ॻाढ़ियां। माना अंदाज़ो करियो त मारू सारियो मीर, उहे जेके मारू आहिनि, उहो जेको मीर आहे, जेको उहो माण्हू जो जेको महंदार जेको आहे, जेको आज़ादु कराईंदो मारवी खे, इहो आसिरो आहे। लतीफ़ खे बि इहो आसिरो आहे त हीअ जेका सोसाइटी आहे, हीअ जेका तहज़ीब आहे, हीअ जेका हुनजी सिंध आहे, हीअ जेका हुनजी दुनिया आहे, उन दुनिया खे ज़रूरु अहिड़ा माण्हू ईंदा। हाणे असीं कंहिंजो इंतज़ारु करियूं? केरु ईंदो? केरु बि कोन ईंदो। अलाए केतिरा ईंदा, असीं उनजो तसवुर बि कोन था करे सघूं। पर जेके हिन कोटनि मंझां हिन इंसान ज़ात खे आज़ादु कंदा, उहे तव्हीं ऐं असीं आहियूं। असांखे थियणो पवंदो, उहो मारू थियणो पवंदो। जेके हलिया विया उन्हनि पंहिंजो भाग निभायो, ऐं उन्हनि खे जेकी करिणो सो उन्हनि कयो। ऐं असांखे उहो कुझु करिणो आहे जेको असांजो हक़ु आहे, जेका असांजे ईंदड़ जेका नसलनि खे जेका शइ आज़ादु करे सघे थी, उहो असांखे करिणो आहे। ऐं उनजे लाइ अहिड़ी सूरताल, ऐं सम्झां थो त असांजी हेॾी वॾी ख़तरनाक सूरताल न आहे जेका सूरताल हिननि माण्हुनि जे लाइ थी हुई त कोटे कुठी आहियां। माना कोटनि में बि आहे, हीअ हेॾो सारो सुख बि आहे, हेॾी तरक़ी बि आहे, हीअ जेको आहे सो बादशाहूं बि आहिनि, पर उते हू हुनखे सुख नथो अचे। ऐं हीअ उनखे ज़ोरावर ज़ंजीर सम्झे थी उन्हनि खे। चई मारू सारियो मीर वेठी ॻोढ़ा ॻाढ़ियां, चई खारा खारा ख़बर खूह, खारा ख़बर खूह, ॿेरियूं ऐं ॿूह, हाणे आऊं सेई वेठी सारियां। उठा मींहं मलीर में टहकी उभा टूह, सुते सॼण सारिया राति मुंहिंजे रूह, हलनि हेलूं ॿधनि ॿेलूं, मुंदूं मोचारियूं मुंहुं। हाणे अंदाज़ो करियो त हीउ असांजो जेको ख़ूबसूरत जेको कल्चर हो, असांजे सिंध जो, असांजे थर जो, असांजे माज़ी जो, ऐं उन्हनि सभिनी जूं हीअ असांखे अहिड़ा मंज़र असांखे कढी थो ॾिए त हलनि हेलूं ॿधल ॿेलूं, मुंद मोचारी मुंहुं। हाणे हीउ लतीफ़ जो सफ़रु आहे, हीउ ख़ुदा जो सफ़रु आहे, हीउ अलफ़ जो अख़र आहे। इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं तव्हां ॿुधण जे लाइ ज़हनी तौर ते दिलि सां तयारु रहिजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे इहे ॻाल्हियूं सम्झ में आयूं हुजनि ऐं तव्हां वॾा आलिम अकाबर आहियो सभई, जेकॾहिं वाक़ई तव्हीं असीं चाहियूं था त ज़िंदगी में का इनकलाब आणियूं ऐं हीअ ॻाल्हियूं जेके तव्हांखे सम्झ में अची वयूं त तव्हां घटि में घटि को दुनिया में को वॾो इनकलाब न आणे सघो, पर घटि में घटि पंहिंजी ज़ात में, पंहिंजे नफ़्स में, पंहिंजी ख़ुदी में, पंहिंजी अना में इनकलाब ज़रूरु आणियो। हेसिताणी हीउ जेको कोट आहे उमिरि जो, हीअ जेका दुनिया आहे ऐं उनजो जेको रूह आहे, जेका ख़ूबसूरत दुनिया तव्हांखे अॾणी आहे, उन अॾण जो घटि में घटि ख़्वाबनि खे जहिड़ो करे विझो, उन तस्वरनि खे जहिड़ो करे विझो। उहो तॾहिं जहिड़ा थींदा जॾहिं असीं पंहिंजो पाण खे तब्दील कंदासीं। ऐं इहो जेको अलाह जो इल्मु आहे, असीं हिनखे दिलि सां ॿुधंदासीं ऐं दिलि सां हंडाईंदासीं। ऐं न रुॻो उनखे ॿुधंदासीं, पर उनखे सम्झी उन ते अमल कंदासीं। ऐं असां अमल छा आहे, इहे वॾा माण्हू छाजे लाइ आया? माज़ी मंझां जेके असांखे बीमारियूं मिलियूं या हाल में जेका असांखे ग़ुलामी मिली आहे, ऐं इन ग़ुलामी मंझां असांखे आज़ादु थियणो आहे। असांजो नबी सॻोरो बि इन लाइ आयो त इंसान ज़ात जेका अॼु ॾींहं ताईं हिननि छिपुनि में दॿी रही आहे, या हीअ जेके ज़ंजीरूं आहिनि, हीअ जेके सरमाएदारी जूं ज़ंजीरूं, हीअ बादशाहत जूं ज़ंजीरूं, हीअ मज़हबी पेशवायत जूं ज़ंजीरूं, हीअ आमरियत जूं जेके ज़ंजीरूं आहिनि, इन ज़ंजीरनि मंझां असांखे आज़ादु जेको आहे सो करणु आयो हो। ऐं असांखे बि हिन पंहिंजी सोसाइटी खे, ऐं हीअ सिंध असांजो घरु आहे, पर हीअ सॼी दुनिया आहे, हिकिड़ो घरु थी वई आहे। हिन सॼी दुनिया खे असांखे हिन आज़ादु कराइणो आहे।
हिन हीअ जेको ग़ुलामी मंझां असांजी जेका तहज़ीब असांजी तबाह थी वई आहे, हीअ असांजी जेका सॼी सोसाइटी आहे ज़हर थी वई आहे, उन सॼी सोसाइटी खे बचाइणो आहे। अलाह जी नालो हिते मूं वॾो आसिरो, ख़ावंद तुंहिंजी खांद जो परो पांध न कोय, नालो रब संदो रहियो आहियां रूह में। इहो रब जो नालो असांजे रूह में रहियो आहे, इहो असांखे बचाईंदो। हीउ सफ़र जारी रहंदो। फ़िलहालु मोकिलाणी अलाह आहे।